अॼु मूं हिकिड़ो सवाल पोस्ट कयो पंहिंजे पेज ते सिंधी लाइव ते त जेको अंग्रेज़ीअ जो 1 आवर आहे जंहिंखे असां आम ज़िंदगीअ में पंहिंजीअ में सिंधी जेके माण्हू आहियूं इस्तेमालु कंदा आहियूं कलाकु तव्हां कलाक खन में कमु थी वेंदो, कलाक खन में मां अचां थो। त इन कलाक छो त कलाक त हे अंग्रेज़ीअ जो लफ़्ज़, हाणे इनखे सिंधीअ में ठोस सिंधीअ में छा चइबो आहे त उन ते मुख़्तलिफ़ दोस्तनि जा मुख़्तलिफ़ कमेंट आया, कुझु सही जिन जवाब ॾिना, कुझु ग़लति ॾिना, कुझु माण्हुनि तनक़ीद कई ऐं कुझु माण्हू खिलंदा रहिया मूं ते। एनीवे हिकु पार्ट ऑफ जेको आहे सो सोशल मीडिया। त मूं सोचियो त हाणे जेकॾहिं हिन जो एक्यूरेट जवाबु वठिणो आहे, हिन जो बिल्कुलु सही जवाबु वठिणो आहे त कंहिं सिंधी ॿोलीअ जे एक्सपर्ट सां राबितो कजे। पोइ मूं राबितो कयो साईं अमर फयाज़ बुरड़ो साहिब सां। अमर फयाज़ बुरड़ो साहिबु सिंधी ॿोलीअ जो एक्सपर्ट आहे। उन मूंखे इन जे बारे में ॿुधायो त बाबा इन लफ़्ज़ जे लाइ सिंधीअ में तमामु घणा जेका लफ़्ज़ आहिनि, नाला आहिनि, छो त सिंधी ॿोली रिच ॿोली आहे ऐं हिकु शइ जे लाइ सिंधी ॿोलीअ में तमामु घणा उन जा नाला ऐं मुख़्तलिफ़ वर्ड हूंदा आहिनि। हाणे जेको अंग्रेज़ीअ में जेको असां यूज़ कंदा आहियूं नॉर्मली कलाकु या 1 आवर, उनखे सिंधीअ में चइबो वॻो, जेको नॉर्मली तव्हां ॿुधो हूंदो राति जो वॻड़ो टाइम। ऐं उन खां अलावा हिनखे चइबो घंटो। मूं चयो साईं घंटो त उर्दूअ जो लफ़्ज़ु आहे। की न बाबा, उर्दूअ जो लफ़्ज़ु न आहे, इहो सिंधीअ जो लफ़्ज़ु आहे ऐं सिंधीअ मां हिंदी ऐं उर्दूअ में बारो कयो वियो आहे, माना खयो वियो आहे। पोइ वरी साईं हुनखे थोरी तशरीह ईअं कई त साईं चयो इन जो जेको असुल जेको उचार आहे उहो आहे घिंडो, जंहिंखे असां चवंदा आहियूं घिंड, जेको स्कूल में असां वॼाईंदा आहियूं, बैल जंहिंखे खणी चइजे। त उहो इन जे करे इनखे घिंड चइबो आहे त माना उहो टाइम पूरो थींदो आहे। छो त इनखे असुलु इन जो जेको उचार आहे उहो घिंडो आहे। ठीकु आहे, पोइ इहो हली करे घंटो थी वियो आहे। उन खां अलावा हिनखे चई घड़ियाल बि चइबो। मूं चयो साईं घड़ियाल त मुंहिंजे ख़्याल में चइबो मशीन खे, जेका असांखे घड़ी ॾेखारे थी। चई न घड़ीअ जो मतिलबु जेको आहे उहो घड़ियाल जो नंढड़ो हिसो, यानी कि मिंट। त हाणे जेको घड़ी आहे उहा मिंट आहे ऐं घड़ियाल यानी कि सिंपल चऊं कलाकु या 1 आवर। उन खां अलावा हिनखे घंटो बि चइबो ऐं वॻो बि चइबो। उन खां अलावा साईं ॿुधायो त अञा जेकॾहिं हिनखे वधीक ब्रेक डाउन कयूं, हिनखे टोड़ियूं ऐं नंढड़ी लेवल ते वञूं त पोइ अचे थो सेकंड खे चइबो पलक या अखिछिंभ, जंहिंखे चवंदासीं सादनि लफ़्ज़नि में। अखिछिंभ पलक सेकंड लाइ इस्तेमालु थींदो, घड़ी मिंट लाइ इस्तेमालु थींदी ऐं उन खां अलावा कलाकु या 1 आवर जे लाइ असां यूज़ कंदासीं वॻो, उन खां या वॻड़ो। उन खां अलावा घंटो या घंडो या घिंड ऐं उन खां अलावा घड़ियाल। त इहा तशरीह हुई साईं अमर फयाज़ बुरड़ो साहिब जी, जेको सिंधी ॿोलीअ ते तमामु घणो कमु करे रहियो आहे। सो उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। हिन वीडियो या हिन पोस्ट करण जो मक़सदु ॿियो कुझु बि न हुयो, कंहिंखे घटि करणु या पाण खे बालातर करणु, वधीक करणु न हुयो। हिन जो मक़सदु इहो हुयो त असांजा जेके पंहिंजा शुद्ध या निज जेके सिंधीअ जा लफ़्ज़ आहिनि उहे असां इस्तेमालु कयूं पंहिंजी ज़िंदगीअ में। उहे जेके लफ़्ज़ आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता मरंदा था वञनि, छो त असां मुंहिंजी जेका ज़िंदगी आहे, माना 35 साल जी उमिरि आहे। इन उमिरि में मूं कॾहिं बि माना नॉर्मल वे में असां जॾहिं बि 1 आवर या उनखे ॻाल्हाईंदा आहियूं, रिप्रेज़ेंट कंदा आहियूं या उन जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं, त असां हमेशह इहो ॿुधो आहे कलाकु। असां इहे लफ़्ज़ ॿुधा ई न आहिनि, हालांकि इहे लफ़्ज़ असां आम वॾनि खां ॿुधा आहिनि। वॻड़ो बि ॿुधो आहे ऐं घिंड बि असां इस्तेमालु कयो आहे स्कूल में, ऐं इहो लफ़्ज़ आम इस्तेमालु थींदो रहियो। ऐं उन खां अलावा घंटो बि थियो आहे, घड़ियाल बि थियो आहे, लेकिन ख़ासि मख़सूसु जेको आहे इन 1 आवर जे लाइ असां इहो कॾहिं इस्तेमालु न कयो आहे। ॿियनि तरीक़नि सां ज़रूरु कयो आहे, लेकिन इन लाइ न कयो आहे। त असांजो मक़सदु इहो आहे त असांजा जेके निज सिंधी लफ़्ज़ आहिनि उहे इस्तेमालु थियणु खपनि असांजी ज़िंदगीअ में। उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि सां गुज़ारिश आहे फॉलो कयो ऐं मुंहिंजो हिकिड़ो यूट्यूब चैनल बि आहे सिंधी लाइव जे नाले सां, जेकॾहिं उनखे बि सब्सक्राइब कंदव त वॾी महिरबानी थींदी। लख थोरा। जी लतीफ़, जय झूलेलाल।